नबी साईं जी दरबार में हिकिड़ो जवान वेठो आहे, पुट अॻियां वेठो अथसि, पुट ॾे तके बि पियो त रोए बि पियो। साईं जन फरमाता दुनिया पुटनि खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे, तूं वरी पुट खे ॾिसी रोए थो, चए सुहिणा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। फरमाता कीअं ॾुखी आहे? साईं ॾुखी आहे त मां बि रंग जो भूरो आहियां, मुंहिंजी घरवारी बि रंग जी भूरी आहे, हे पुट जेको ॼायो आहे न रंग जो कारो ॼायो आहे, मूंखे पंहिंजे घरवारी में शक पियो आहे। साईं जन फरमाता उठण वारो साहु बि काॾे वियो? अर्ज़ु कर तुसीं मां वेठो आहियां। फरमाता वञ उठ बि काया, ॾाचियूं बि काया, घोड़ा बि काया। वयो जो कायूं अचे पियो न, काले रंग जो घोड़ो अॻ में भॼंदो अचे पियो। साईं जन फरमाता उठण वारा ॾे ख़बर कालो घोड़ो कहिड़ी ॾाची मां पैदा थियो आहे? चई साईं भूरी ॾाची मां पैदा थियो आहे। हिन सां वटि कहिड़ो हूंदो आहे? साईं भूरे रंग वारो। साईं जन जान खे चवनि था ॾिसी ॾाची बि भूरी आहे, अठ बि भूरो आहे, पर अल्लाह न मां कालो घोड़ो पैदा कयो आहे। ख़बरदार कंहिंमें शक न विझंदो कर, या मालिक जी मर्ज़ी आहे त भूरनि मां कारा पैदा करे, कारनि मां भूरा पैदा करे। अल्लाह खां कोई पुछा करण वारो ई कोन्हे को।